ना मंजूर ना मंजूर। जिंदाबाद जिंदाबाद। ये हिम्मत सिंध बचाईंदे। हाणे वतन जो नारो नाराए सिंध। मोरे शहर जे इन चौक ते गॾु थींदड़ सिंध सां मोहबत कंदड़ सिंध जा वारसो जिए सिंध। असांजी ही मुहिम जेका आहे इहा मुहिम आहे जागता मुहिम। जंहिं मुहिम जो नालो आहे सिंध असांजी माउ ऐं सिंधु असांजो साहु। इहो असां छो मुहिम जो नालो रखियो आहे? तव्हां मोरे शहर में वेठा आहियो, पंहिंजे कारोबार पंहिंजे किर्त पंहिंजे बनी ॿारे पंहिंजे बचनि जी पालना में मस्त ऐं मसरूफ़ आहियो। असां जेके सियासी कारकुन आहियूं असांजो बुनियादी कमु इहो आहे त जेको बि असांजी क़ौम ऐं वतन जे ख़िलाफ़ का परे परे जी साज़िश थिए उन साज़िश जी क़ौम खे आगाही ॾियूं, क़ौम खे सुजागी ॾियूं ऐं सुजागी खां पोइ क़ौम खे गॾु करे उन्हनि साज़िशुनि खे ठाहिण लाइ कमु करियो। अॼु जेको तव्हां ॾिसो पिया पाकिस्तान पीपल्स पार्टी आसिफ अली ज़रदारी साहब जी पीपल्स पार्टी जेका अॼु तव्हांजे साम्हूं आहे, कल्ह उहा पार्टी न हुई। कल्ह इहो मोरे जे माण्हुनि मोरे में नवां जतोई में तव्हांखे ख़बर आहे त जनरल ज़िया जे ख़िलाफ़ जनरल ज़िया जी मार्शला जे ख़िलाफ़ हिन ख़िते जे माण्हुनि तमामु बहादुराना किरदारु अदा कयो। मार्शला मुर्दाबाद जमहूरियत ज़िंदाबाद जा नारा हणंदा जेल बि काटियऊं, जवान मर्दी साहब जनरल ज़िया जा कोड़ा बि खाधऊं ऐं पंहिंजे नौजवाननि खे क़ुर्बानी लाइ पेश करे जंहिंजे सीननि ते गोलियुनि जा निशान हुआ उहे गोलियुनि जा परोड़ थियण पंहिंजे पुटनि जा लाश खणी दफ़नायनि। सिंधी माण्हुनि जो इहो हिकिड़ो तारीख़ी किरदारु आहे। दादू मोरो मेड़ इन्हनि इलाइक़नि में लाखवाट ऐं नवां जतोई इन्हनि इलाइक़नि जे माण्हुनि जेको शानदार किरदारु अदा कयो हिन मुल्क जी जमहूरियत लाइ। उन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टे जी पार्टी हुई। उनजी क़यादत उनजी न्याणी मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो करे रही हुई। पर उन खां पोइ अॼु जी जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका गुज़िरियल 15 सालनि खां वठी इक़्तिदार में आहे ऐं बिलावल भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी उन पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि। असां सिंध जा माण्हू अलाह जे कंहिंखे वोट विझंदा आहियूं, पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे विझंदा आहियूं, पर जॾहिं दॿा खोलिया वेंदा आहिनि त उहे आसिफ ज़रदारी जे नसीब में वोट निकिरंदा आहिनि। इन जे करे आसिफ अली ज़रदारी साहब हींअर सदारती महल में तव्हांजे वोट जे करे ॿियो दफ़ो अॼु सदारती महल में वेठो आहे। वज़ीर आला ते उन्हनि जी बादशाही ही टियों दौर हले पियो। पर सवाल इहो आहे त माण्हू कंहिं ॻोठ राज जो चङो मुड़ुसु जॾहिं पंहिंजो ॻोठ राज जो चङो मुड़ुसु चूंडींदा आहियूं त इन उमेद सां चूंडींदा आहियूं त ही ॻोठ जो चङो आहे, ही ईंदे वेंदे चोर चकार खे रोकींदो, मुक़ाबिलो कंदो। हे के हमलावर धारियूं आयो उन खां ॻोठ जी पनाह ॾींदो, पोइ न्याणी सियाणी में अखियूं विझंदो त ही उन जूं अखियूं कढंदो। इन आधार ते असां पंहिंजे ॻोठनि राज्यनि जा चङा मुड़ुस चूंडींदा आहियूं। पर अॼु जेको पाण सिंध जे लाइ जंहिं माण्हू खे चङ मुड़ुस जी पग पाराई आहे, जंहिंखे पाण चङो मुड़ुस करे इक़्तिदार जे अहिवारनि में मोकिलियो आहे, उहो अॼु सिंध जी नीलामी जे कम में मसरूफ़ आहे। सिंध में तव्हां अख़बार में पढ़ंदा हूंदव छो जो मोरो सुजाग माण्हुनि जो शहर आहे। सुजाग माण्हुनि जो शहर आहे
इल्मी अदबी ऐं क़ौमी कारकुननि जी सोच ऐं मौज जो शहर आहे। तव्हां रोज़ पढ़ंदा हूंदो त तव्हांजे सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग में ॾिनियूं पयूं वञनि। कारपोरेट फार्मिंग अचे पई। छा जेके बि सिंध जूं सरकारी ज़मीनूं आहिनि उन ते बेज़मीन हारी जो हक़ आहे या फैसलाबाद गुजरात जे माण्हुनि जो हक़ आहे या काबिल ऐं कंधार जे माण्हुनि जो हक़ आहे। बाजोड़ ऐं सवात ऐं वाना वज़ीरिस्तान जे माण्हुनि जो हक़ आहे। उन्हनि खे सरकारी ज़मीनूं मिलंदियूं, उते कारपोरेट फार्मिंग ठहंदा, पर सिंध जे हारी के हिकिड़ो एकड़ बि ॾियण लाइ तयारु न आहिनि। 20 लख एकड़ ताड़ियुनि खे छॾियो, ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधो। 20 लख एकड़ सिंध जी ज़मीन, ज़रई ज़मीन, जेका पीपल्स पार्टी, मुराद अली शाह, बिलावल भुट्टो, आसिफ ज़रदारी ॿाहिरियुनि कंपनियुनि खे लिखी ॾियनि पिया, जिथे चाइना ईंदो, जिथे चीन ईंदो, जिथे सऊदी अरब ईंदो, जिथे दुबई जा पैसा ईंदा, ऐं पोइ असांखे पंहिंजे ॻोठनि मां बेदख़ल करे उते तारूं, लोही तारूं लॻल हूंदियूं, सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे ॻोठनि मां बेदख़ल कंदा, हारी बेदख़ल थींदो ऐं चवंदा त हिते कारपोरेट फार्मिंग थिए थी, हिते अरबे रुपया ख़र्च थिया आहिनि, खरबे रुपया ख़र्च थिया आहिनि। इन करे न तव्हांजी ॿकरी हुते नज़र अचे, न माण्हू पहिरें पंधु घुमंदे नज़र अचो, छो जो इहो जेको इलाइक़ो हाणे रिज़र्व इलाइक़ो थी वियो आहे। इते मक़ामी सिंधी टोपी पटके अजरक वारे जो गुज़रगार न थिए। ईअं असांजी सिंध खे ही सोड़ो करणु वञनि पिया। ही मोरो ऐं दादू ही दरिया हज़ारनि सालनि खां ही जेका पटी आहे, कंहिं ज़माने में त ही ॿेला हूंदा, दरिया जे साॼे कप ते ॿेला हुआ, दरिया जे खाॿे कप ते ॿेला हुआ। हर ग़रीब माण्हू जो गुज़र थींदो हो, ॿेलो हूंदो हो, माण्हुनि जूं मेयूं ऐं झॼियूं चाढ़ण जी जूह हुई। माण्हू महिनत मज़दूरी न करे, पर 5-10 ढोर घर ते हूंदा हुआ। इन में माण्हुनि जी जूह ठहियल हूंदी हुई, खीर मखण लसूं पंहिंजूं माण्हू ख़ुशि गुज़ारींदा। घर जे लाइ काठियूं मुफ़्त मिलंदियूं हुयूं, वणनि मां खौर मुफ़्त मिलंदो हो, माखी मुफ़्त मिलंदी हुई। हज़ारा लखा इंसाननि जो इन ॿेले ते गुज़र हूंदो। अॼु उहे ॿेला वठिजी विया। जनरल ज़िया जीअं आयो, चई त ॿेलनि में दहशतगर्द अची वेंदा, हुन ॿेला अफ़गानियुनि पनाहगिरियुनि खे घुराए वठाए छॾिया ऐं सिंधी वॾेरा भाड़िया थिया। उन्हनि ॾिठो त ॿेला वढिबा त ही ज़मीनूं असीं कब्ज़े कंदासीं, असांजूं केटियूं ठहंदियूं, ऐं पोइ हुननि जंहिं इलाइक़नि ते कब्ज़ो करे सघिया कब्ज़ो करे छॾियो। पर सिंध जे ग़रीब मिस्किन माण्हू जी ज़िंदगी उते मजबूर थी वई। हाणे उन्हनि कचे जी पटी खाॿे ऐं साॼे ॿिन्ही पासे कारपोरेट फार्मिंग अचे वधी। पूरा हिते 9 लख एकड़, 9 खां 10 लख एकड़ ही दरिया जे ॿिन्ही कपनि ते जेका ज़मीन आहे, इन ज़मीन ते कारपोरेट फार्मिंग ईंदी। रेंजर्स जूं गाॾियूं अची बीहंदियूं, फौज जूं गाॾियूं बीहंदियूं, ऐं तव्हां सिंध जे माण्हुनि जो उते गुज़र जेको आहे सो ॿियो बराबरि हूंदो। जेको मटींदो उनखे हथकड़ी हूंदी, जेल में रसो हूंदो ऐं उहो थाणे ते टंगियो पियो हूंदो। ही वयल जेको आहे अरकोननि बि असां सां न कयो, मदद खान पठान बि न कयो, नादर शाह बि न कयो, अहमद शाह अब्दाली बि न कयो। जेको वयल अॼु आसिफ अली ज़रदारी जी हुकूमत, पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टे जी हुकूमत तव्हां सां करणु चाहे पई। मां तव्हां खां पुछणु चाहियां थो, मोरे वारो, तव्हां सिंध खे पंहिंजी माउ सम्झंदा आहियो या न सम्झंदा आहियो? कहिड़ा माण्हू सिंध खे माउ सम्झो था? कहिड़ा माण्हू सिंध खे माउ सम्झो था? समूरा मोरे जा माण्हू तव्हीं सिंध खे माउ सम्झो था? पोइ तव्हांजी माउ जो जॾहिं नीलाम थिए, जॾहिं तव्हांजी माउ जो ईअं नीलाम थिए ऐं हुनखे कैद ऐं करोड़नि में बंदि कयो वञे,
त तव्हां हिन जे ख़िलाफ़ उथी का बग़ावत कंदो, जदोजहद कंदो, का हिम्मत धारींदो या न धारींदो? हिकिड़ो वयल धरती ते, हिकिड़ो वयल धरती ते, ॿियो वयल सिंधु दरिया ते। मां तव्हां खां पुछणु चाहियां थो त सिंधु दरिया जो पाणी पाण खे पाकिस्तान थियण खां पोइ पंजाब जे चौधरीनि ॾिनो आहे त सिंधु दरिया जो पाणी पाण खे, या शहबाज शरीफ जी हुकूमत ॾिनो आहे छा? हे मुस्लिम लीग नवाज़ वारनि पाण खे सिंधु दरिया जो पाणी ॾिनो आहे छा? सिंधु दरिया जो पाणी हज़ारनि सालनि खां वठी वहे थो। जॾहिं खां ज़मीन वजूद में आई आहे, हज़ारनि सालनि खां सिंधु दरिया जो पाणी वहे थो। ऐं सिंधु दरिया असांखे ॿोड़ींदो बि आहे। असां सवे हज़ारे सालनि खां वठी इन जे ॿोॾुनि खे बर्दाश्त कंदा आहियूं, इन जी ख़ुशहाली खे बर्दाश्त कंदा आहियूं। अलाह जे घणा हज़ारे ख़ानदान हूंदा जिन जा मासूम ॿार इन दरिया जी ॿोॾ में लुड़ी विया हूंदा। असां जूं नानियूं ॾाॾियूं लुड़ी वियूं हूंदियूं, पर हीउ दरिया सॼे सिंध खे सैराब कंदो रहियो आहे। दरिया ते अनाज पैदा थिए थो, पाण खाऊं था, पंहिंजे जिस्म में रत थी ढोड़े थो, पाण खे बल ॾिए थो। इहो आहे या न आहे? पोइ अॼु न पंजाब खे कीअं ताक़त थी आहे, शहबाज शरीफ खे कीअं ताक़त पैदा थी आहे, जो हू शहबाज शरीफ चवे थो त असीं दरिया जो पाणी भराईंदासीं पंजाब जे रेगिस्ताननि में, केनाल कढंदासीं। तव्हांखे यादि आहे त जनरल ज़िया खां वठी कालाबाग डैम जी मुहिम हली पई। जनरल ज़िया चयो मां ठाहींदुमि, नवाज़ शरीफ चयो मां ठाहींदुमि, आख़िर में जनरल मुशर्रफ चयो मां ठाहींदुमि। पर सिंधी अवाम जे तारीख़ी जदोजहद ऐं हिम्मतुनि जे करे उहे टई कालाबाग डैम न ठाहे सघिया। कालाबाग डैम दफ़न थी वियो। हाणे हू चवनि था रस्तो बंदि कराए छॾियो न, हितां बंदि कराए छॾियो रस्तो, हेॾे पखड़जी पीरो वञी। त हाणे ही चवनि था त असां डैम तव्हां न ठाहिण ॾियो, तव्हां डैम ठाहिण न ॾिनो। हाणे सिंधु दरिया जे पाणी चोरी करण जो असां इंतज़ाम करे वरितो आहे। हाणे असां डायरेक्ट केनाल कढी सिंधु दरिया जो पाणी पंजाब जे रेगिस्ताननि में मोकिलींदासीं। हाणे मूंखे ॿुधायो त जेकॾहिं सिंधु दरिया ते 6 केनाल ठहंदा, शहबाज शरीफ केरु थींदो आहे? हथ जो गॾु पवंदो त 5 मिंटनि में वण खे ठेर करे छॾींदो। ईअं आहे या न आहे? आहे न? ईअं त पोइ सिंधी पाण 6 करोड़ इंसान आहियूं। 6 करोड़ इंसाननि जे तारीख़ी हक़ दरिया खे पंजाब कीअं पंजाब जे रेगिस्ताननि में वराईंदो? इन करे वराए थो जो पंहिंजो भाॼो उहो जेको ज़रदारी बिलावल भुट्टो हुन सां शामिल थी विया, उहे हुननि सां शामिल थी विया आहिनि। ज़रदारी त पने ते छपो हुई सदारती महल में। उनखे चयूं त हिन पाणी जे मनसूबे ते सही करी थो या तोखे सदारती महल मां ॿाहिरि कढियूं। उनजो भाई दरिया जो पाणी छा, मूंखां ॿियो कुझु लिखाए वठो, सभु ॾियण लाइ तयारु आहियां, मूंखे रुॻो सदारती महल मां न कढो। हा, सदारती महल मां न कढो। सदारती महल जी क़ीमत इहा थी आहे त अॼु तव्हांजी सिंध वञे थी कारपोरेट फार्मिंग में, अॼु तव्हांजो 1000 सालनि जो दरिया वञे थो। हाणे मां तव्हां खां पुछणु चाहियां थो त दरिया जो पाणी मोटाइण लाइ, दरिया जे सिंधु खे, सिंधु जी मौज ऐं मस्ती बरक़रार रखण लाइ तव्हां इन लाइ जदोजहद कंदो न कंदो? विढ़ंदो न कंदो? रुॻो 5 माण्हू मुंहिंजे साम्हूं चओ था, हाल नथो चवे, हेॾा सभई माण्हू नथा चओ। ॻाल्हायो, दरिया सिंध लाइ विढ़ंदो या न विढ़ंदो? पाणी लाइ हे तव्हां मुंहिंजे लाइ न विढ़ंदो, मुंहिंजे लाइ न विढ़ंदो, हिन लाइ हुन लाइ न विढ़ंदो। तव्हां पंहिंजे बच्चनि जी रोज़ी रोटी ऐं ज़िंदगी बचाइण लाइ विढ़ंदो। जे दरिया जो पाणी बंदि थी वेंदो त ही सिंध इज्तिमाही कब्रिस्तान में तब्दील थी वेंदी। तव्हांखे हिते लाशनि जा ढेर खपनि था या दरिया मौज मस्ती हणंदे वहंदे नज़र खपे थो? मौज मस्ती वारो दरिया खपे न।
पोइ हिन लाइ छा फ़ैसिलो आहे? डॉक्टर कादिर मक्सी, मां 40 ॾींहंनि खां तव्हांखे ख़बर आहे, तव्हां 18 डिसंबर ते मोरे में हड़ताल करे असांजे सॾ सां सॾु वरनायो। मां मोरे वारनि दोस्तनि जो, वापारी बिरादरी जो शुक्रगुज़ार आहियां। उन खां अॻु असां कराची में गॾु थियासीं 8 डिसंबर। उन खां अॻु असां बबरलो बाईपास ते, सकरन बाईपास ते, हैदराबाद बाईपास ते धरना हणी पंजाब खे पैगाम ॾिनो त सिंधु दरिया सिंध जो साह आहे। जेकॾहिं तव्हां असांजो साह बंदि कंदो त असां सॼे पंजाब ऐं सॼे पाकिस्तान जो साह सोढ़ो करे छॾींदासीं। साह सोढ़ो थी वेंदो, छो जो पाकिस्तान जो साह शहबाज शरीफ़ न आहे, पाकिस्तान जो साह आसिफ ज़रदारी न आहे। पाकिस्तान जो साह कराची जे बंदर खां शुरू थिए थो ऐं कराची जे बंदर खां शुरू थिए थो, इस्लामाबाद खां पुॼे थो, इन ते पाकिस्तान हले थो। जे कराची खां वठी कश्मीर ताईं सिंधी रोडनि ते वेही रहिया त पाकिस्तान छड़ियूं हणी हणी मरी वेंदो, छड़ियूं हणी हणी मरी वेंदो, पंजाब मरी वेंदो। इन करे असीं चऊं था त एॾी वॾी तबाही जो सामान कठो न कयो। असां पाकिस्तान जे ख़िलाफ़ न आहियूं, न ई असां पाकिस्तान तोड़ण वारनि जे नारे वारनि जे पोयां आहियूं। असां जमहूरी माण्हू आहियूं, जमहूरी ज़िंदगी सां, जमहूरी उसूलनि सां, आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार क़ौमुनि जी हैसियत सां हिन मुल्क में रहणु चाहियूं था। इन लाइ ज़रूरी आहे त तव्हां असांजे तारीख़ी हक़ जो क़दुरु कयो, तारीख़ी हक़नि खे क़बूल करियो। सिंधु दरिया लखनि सालनि खां सिंध जो आहे, सिंध जो रहंदो ऐं क़यामत ताईं इंशाअल्लाह वहंदो। छा था चओ मुंहिंजा भाउ? सिंध बचाइण लाइ हलंदो डॉक्टर कादिर मक्सी सां गॾु? कहिड़ा कहिड़ा हलंदो? ख़बर कंदो? दरिया जो पाणी बचाइण लाइ हलंदो कादिर मक्सी सां गॾु? वाइदे सां हलंदो। पोइ जंहिं बि मैदान ते अॼु त पाण मोरे शहर में अमर मां सां वेठा आहियूं, जंहिं बि मैदान ते सॼा इस्लामाबाद सॼाव, छो जो ज़रदारी बि हुते वेठो आहे, शहबाज शरीफ़ हुते वेठो आहे। इस्लामाबाद हलूं ऐं अखियुनि में विझी उन्हनि जे अखियुनि में कान हणूं त अंधो। हे सिंधु दरिया सिंध जो आहे, जे सिंध जो पाणी रोकींदो त तव्हांजो अखियूं कढी ॿाहिरि फिरो कंदासीं। ईअं थींदो न थींदो? हलंदो डॉक्टर कादिर मक्सी सां? थोरनि माण्हुनि जा हथ खयल, थोरनि जा हथ खयल, हलंदो। उन खां नंढो पंध ॿुधाया, नंढो पंध उहो हैदराबाद जो पहिरियों मरहलो। हैदराबाद में असांजी दिलि चवे थी 2-4 लख माण्हू गॾु थियूं। घणा गॾु थियूं? 2-4 लख गॾु थियूं दरिया बचाइण लाइ। जंहिंखे BBC ॿुधाए, जंहिंखे वॉइस ऑफ अमेरिका ॿुधाए, जंहिंमें जर्मनी जा नशरियाती इदारा ॿुधाइनि, अमेरिका जा नशरियाती इदारा ॿुधाइनि ऐं सॼे पाकिस्तान जा उर्दू ऐं सिंधी अंग्रेज़ी चैनल ॿुधाइनि त सिंधी माण्हू पंहिंजो दरिया बचाइण लाइ लखनि जी तइदाद में अची विया आहिनि हैदराबाद। ईंदो हैदराबाद? हैदराबाद कहिड़े ॾींहुं गॾु थींदासीं? 24 फरवरी। कहिड़े ॾींहुं गॾु थींदासीं? 24 फरवरी। ये शागिर्दनि खे ख़बर, स्कूली ॿारनि खे ख़बर पइजी वई आहे, तव्हांखे ख़बर पइजी वई आहे। 24 फरवरी ते जॻह कहिड़ी? हैदराबाद जी हैदर चौक। कहिड़ी जॻह? हैदर चौक ऐं जीअ सिंह चौक। इन ॿिन्ही नालनि सां मशहूरु आहे हैदराबाद जो चौक। हैदर चौक ते टाइम कहिड़ो? ॾींहं जो 1 बजे। ॾींहं जो 1 बजे। हिते इलाही ग़रीब चवंदासीं भाड़ो कोन्हे, हैदराबाद कीअं भॼंदासीं?
भाड़े जी मजबूरी त कोन मारींदी पाण खे हलंदो छो जो सिंध बचाइण लाइ भाड़ो मजबूरी न हूंदो आहे हीअं न ग़रीबी मजबूरी न हूंदी आहे गैरतूं हुजनि अंदर में गैरतूं अंदर में हुजनि त माण्हू हज़ारे महिल सफ़र करे मंज़िल ते पुॼी ऐं मूंखे ख़बर आहे त मोरे वार जूं गैरतूं इन्हनि लाहौरियुनि जूं आज़मायल इन्हनि लाहौरियुनि जूं आज़मायल इन करे इस्लामाबाद वारो छिरको उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं मोरे जा मुजाहिद ईअं मानी गुड़ भुॻड़ा ऐं रेवड़ियुनि जी हड़ बथी ऐं सिंध जे लाइ निकिरी पवनि ऐं पोइ कोई न बचंदो दुश्मन कोई दुश्मन न बचंदो इंशाअल्लाह कोई न बचंदो 24 फरवरी ते ॾींहं जो 1 बजे मां तव्हांजो इंतज़ारु कंदुमि मां पंहिंजे तंज़ीमी साथियुनि खे जेके मोरे सां लाॻापियल तंज़ीमी साथी आहिनि उन्हनि खे बि हिदायत ॾियणु चाहियां थो त ॻोठ ॻोठ राब्ता करे माण्हुनि खे पैगाम पहुचायो इहे मूड़ियूं भरजनि पियूं इहे पंहिंजे घरनि ॻोठनि में ॾेखारियो त उन ॾींहुं हज़ारे माण्हू मोरे मां निकिरी पवनि ऐं हैदराबाद पहुचनि इंशाअल्लाह हे मां 40 ॾींहंनि जो दौरे ते आहियां बदीन खां फिरंदो सांगल नवाबशाह फिरंदो अॼु तव्हांजे नौशरो फेरो ज़िले में आहियां ऐं हितां खां पोइ हलंदो सखर शिकारपुर मां कंदगोट कश्मीर ऐं जेका वाक़ई छा तव्हांखे ख़बर आहे कंदगोट कश्मीर में अॼुकल्ह धाड़ेलनि जो राज आहे अथव न वज़ीर आला उते नथो वञी सघे वज़ीर आला नथो वञी सघे पर डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजे साथियुनि सां गॾु वेंदो डॉक्टर कादिर मक्सी पंहिंजे साथियुनि सां गॾु वेंदो सिंध जूं हिमतूं गॾु कंदासीं गैरतूं गॾु कंदासीं ऐं इन्हनि जाबरनि सां टकराईंदासीं इंशाअल्लाह फतेह सिंध जी थींदी हक़ जी थींदी फतेह हक़ जी थींदी ऐं दरिया जेको पंहिंजो नालो ई चवंदा आहियूं दरिया कहिड़ो दरिया बादशाह दरिया बादशाह पाण चवंदा आहियूं न दरिया बादशाह भेण हिन दरिया बादशाह कई साल में सुकाइण आया कीअं सुकंदो छो महिरबानी छो जो अल्लाह ताला पाण सां कंदा पाण हक़ ते आहियूं तव्हांजो भरोसो त अल्लाह पाण सां कंदा कंहिंजो भरोसो आहे हर हिकु माण्हू जो भरोसो आहे पोइ अल्लाह पाण सां आहे त पोइ फतेह पंहिंजी थींदी या ज़रदारी ऐं शहबाशरी जी थींदी